नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले में मुलज़िम जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में लार्जर बेंच आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त हुकूमत सिंध हाउस ते हमले वारे मामले ते क़ानूनी रस्तो इख़्तियार करे। सिंध हुकूमत सेशन कोर्ट सां राब्तो करे सघे थी। मुनासिब थींदो त लाॻापियल फोरम खे इन जो फ़ैसिलो करे। ॿारहं कलमनि ते हमिलो कंदड़नि ज़मानतूं करायूं। सुभाणे ताईं मामले जी जांच रिपोर्ट जमा कराई वञे। हुक्मरान जमायत PTI जे वफ़द जी इस्लामाबाद में चौधरी बहिरन जे घर अहमद चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात। वफ़द में असद उमर, शाह महमूद कुरैशी ऐं परवेज़ खटक शामिल हुआ। मुलाक़ात में बेतमादी रिथ, मौजूदा मुल्की सियासी सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। हुकूमती टीम दावा कई आहे त चौधरी बहिरन हुकूमत सां गॾु बीठा आहिनि। 30 खां 31 मार्च ताईं बेतमादी रिथ जो फ़ैसिलो थी वेंदो। 72 कलाकनि में सभु वाज़े थी वेंदो। अॼु बेतमादी रिथ जमा थी त सूमर ताईं वोटिंग थी वेंदी। रिथ ते वोटिंग खां 1 कलाक अॻु सूरतहाल तब्दील थी सघे थी। ख़रीद ऐं विकिरे जो सिलसिलो जारी आहे। आसिफ अली ज़रदारी पार्लियामानी मेंबरनि खे ख़रीद करण में रुधल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान आख़िरी बाल ताईं खेॾंदो। बिलावल जे मार्च खां वधीक असांजी सिक्योरिटी हुई। नून लीग जा जलसा असांजे उम्मीदवारनि खे कमज़ोर नाहिनि। फ़ौज जी नज़र कंहिं ज़ात ते सियासत न पर पाकिस्तान ते हूंदी आहे। 1.5 साल खां ॿुधाईंदो पियो अचां त एस्टेब्लिशमेंट सिर्फ़ु पाकिस्तान सां गॾु आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान आलमी साज़िश खां क़ौम खे आगाह कयो। साज़िश जो मुख्य किरदारु नवाज़ शरीफ़ आहे। वक़्तु गुज़रण सां गॾु हक़ीक़तुनि तां पर्दो खणंदासीं। ज़मीर विकिरो कंदड़नि खे 10 लख माण्हू न पर 20 करोड़ अवाम मथां गुज़रणो पवंदो। सियासत में राब्ता ख़तमु न आहिनि थींदा। मुल्क जो सियासी कल्चर में वाज़े तब्दीली नज़र आई आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं हमाद अज़हर जूं इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में इलेक्शन कमीशन जे नोटिस ख़िलाफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी दरख़्वास्त ते ॿुधणी। इलेक्शन कमीशन खे कोड ऑफ कंडक्ट जी भञकड़ी नज़र अचे थी त नोटिस सुम्हाणे सघे थो। इलेक्शन कमीशन नोटिस ते ॾंड ऐं नाअहली न कंदो। अदालत जा रिमार्क्स। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जे एजेंडा शामिल। बेतमादी रिथ ते 152 मेंबरनि जूं सयूं थियल रिथ पेश थियण खां पोइ 3 ॾींहंनि ताईं बहस जारी रहंदो। अवामी मफ़ादनि लाइ ध्यानु छिकायो नोटिस पिणु पेश कया वेंदा। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ जमा। बेतमादी रिथ अपोज़िशन तरफ़ां जमा कराई वई। बेतमादी रिथ पेश थियण खां पोइ पंजाब जो वॾो वज़ीर असेंबली टोड़े न सघंदो। पंजाब जे वॾे वज़ीर ते ऐवान जी अक्सरियत जो एतमाद नाहे रहियो। पंजाब जा मामला आइन मूजिबि न आहिनि हली रहिया। ठहरा जो मतिलबु। PDM जे इस्लामाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे जूं तयारियूं मुकमल। जलसे खे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। नून लीग जो महांगाई मार्च अॼु इस्लामाबाद पहुचंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ जी क़ियादत में मार्च रवां दवां। हैदराबाद जी मॉडल क्रिमिनल कोर्ट कुरतुलैन क़त्ल केस में जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदार पारां ॾोह मञण खां इनकार। पुलिस जवाबदार उमर मेमन खे जेल में अदालत में पेश कयो। केस जी ॿुधणी 16 अप्रैल ताईं मुलतवी।
ऐं चकवे जो ॻोठु फरीद जतोई में ॾेर ऐं भाॼाई क़तल। नूरिस जतोई भाॼाई शमुल खे क़तल करण बाद पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो। ॾहरकी जे ख़ानगी काटन फैक्ट्री मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश। हुते पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणण अस्पताल पहुचायो।